मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। कुलिया इबादी ए मजा बानो, कुलिया इबादी ए मजा बानो अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम, जंहिं पंहिंजे जाननि जे मथां तमामु घणो जेको नुक़सानु कयो आहे, तमामु ज़्यादा जेको गुनाह कया आहिनि, अलाह ताला फरमायो उन बंदनि खे वञी करे इहा ॻाल्हि पहुचायो, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मां अल्लाह जी रहमत खां कॾहिं बि नाउमीद न थियो, मां अल्लाह जी रहमत खां कॾहिं बि जेको आहे नाउमीद न थियो। हे तमामु दुनिया जे इंसाननि सां ख़ासि आहे। पूरी दुनिया जे अंदरि जेके बि मुस्लमान आहिनि, ॾिसो बंदो ज़्यादा गुनाह कंदो आहे, पोइ इन खां बाद मायूस थी वेंदो आहे त यार हाणे अलाए का बख़्शिश मुंहिंजी थींदी अलाए न थींदी। हे को 15 साल खां वठी करे शराब मां पीअंदो चवंदो त बंदो फौरी तौरु जेको आहे मायूस थी वेंदो आहे, हाणे अलाए छा थींदो मुंहिंजो। या अहिड़ी तरह पोइ ते ज़िंदगी गुज़री 15 साल सूद खाधई त बंदे जे खोपड़ी में शैतान इहा ॻाल्हि फिराईंदो, यार एॾा सारा 15 साल तूं जेको जुर्म कयो आहे, हाणे अलाह तोखे कॾहिं माफ़ु कंदो, एॾा सारा तुंहिंजा वॾा गुनाह आहिनि। या बंदे जी पोइ ते ज़िंदगी हूंदी आहे 15-20 साल खां वठी करे ज़िना जे बुरे फेल में पियल आहे। हाणे शैतान ॾिसो ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि फिराईंदो आहे त एॾा सारा तुंहिंजा गुनाह आहिनि, तुंहिंजा गुनाह जेको आहे बिल्कुलु बि माफ़ु न थींदा। ऐं काफ़ी बंदा इन जे करे तौबा बि न कंदा आहिनि, काफ़ी माण्हू इन जे करे यानी तौबा बि न कंदा आहिनि त यार एतिरा सारा ज़्यादा गुनाह आहिनि त अल्लाह मुंहिंजा गुनाह इहे माफ़ु कान कंदो, इहे मुंहिंजा गुनाह माफ़ु थींदा ई न। त ॾिसो अल्लाह ताला जो पैगाम ॿुधो, अल्लाह ताला छा फरमायो, ए मुंहिंजा बानो, कुलिया इबादी ए मुंहिंजा बानो अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम, तव्हां पंहिंजी जाननि जे मथां वॾो ज़ुल्म कयो आहे। 20 सालनि खां वठी करे शराब पीअंदा आहियो, 20 साल खां वठी करे ज़िना कंदा आहियो, या 30 सालनि खां वठी करे सूद खाईंदा आहियो, पंहिंजे नफ़्सनि जे मथां तव्हां इंतिहाई ज़ुल्म कयो आहे। पोइ अल्लाह ताला फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मां अल्लाह जी रहमत खां नाउमीद थियो था, न थियो मां अल्लाह ताला जी रहमत खां नाउमीद। अचो जेको आहे मुंहिंजे रस्ते तरफ़ मोटी अचो, अलाह एतिरो भला प्रोटोकॉल इंसान खे छाजे खां, अल्लाह ताला फरमायो तव्हां इंसाननि खे मां अल्लाह पैदा कयो आहे। हे एतिरी ज़्यादा जेको अल्लाह ताला रिस्पेक्ट ॾिए पियो न, छाजे करे त अल्लाह ई पैदा कयो आहे, इन जे करे अल्लाह ताला वरी आसानियूं मामलो बि एतिरो कयो आहे। अल्लाह ताला फरमायो हलिया अचो, तव्हांजा गुनाह आहिनि त हलिया अचो, इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह ताला छा कंदो, अल्लाह ताला तव्हांजा तमामु गुनाह जेको आहे माफ़ु करे छॾींदो। हाणे इन गुनाहनि जे अंदरि कहिड़ा गुनाह अल्लाह ताला माफ़ु कंदो, इन गुनाहनि जे अंदरि अल्लाह ताला सगीरा गुनाह माफ़ु कंदो। ॿिए नंबर ते अल्लाह ताला उहे गुनाह माफ़ु कंदो जेके हुकूकुल्लाह सां तालुक़ु रखनि पिया। मसलन तौरु तव्हां जेको 20 साल खां वठी करे नमाज़ न पढ़ी, उन 20 सालनि जे अंदरि रोज़ा बि न रखिया, यानी अल्लाह जे हक़ खे जेको तव्हां खाई छॾियो, अल्लाह जे अहकाम जी तव्हां नफ़ी कई। हा अल्लाह ताला माफ़ु करणु चाहींदो, अल्लाह ताला उहे 20 साल जी नमाज़ माफ़ु करे छॾींदो, अल्लाह ताला हुकूकुल्लाह माफ़ु करे सघे थो। अल्लाह ताला फरमाए इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, मां तमामु सारा गुनाह माफ़ु कंदुमि। हिकु नंबर ते अल्लाह ताला सभु सगीरा गुनाह माफ़ु कंदो, जेकॾहिं अल्लाह ताला जी दर ते मोटी अचे तौबा इस्तग़फ़ार कयो था, तौबा इस्तग़फ़ार कयो था। ॿिए नंबर ते जेके हुकूकुल्लाह सां तालुक़ु रखनि था, हिकिड़ी इबादत अल्लाह ताला तव्हांजे मथां फ़र्ज़ु कई, अल्लाह ताला ज़कात तव्हांजे मथां फ़र्ज़ु कई, अल्लाह ताला नमाज़ तव्हांजे मथां फ़र्ज़ु कई, अल्लाह ताला रोज़ा तव्हांजे मथां फ़र्ज़ु कया, तव्हां उन्हनि जे अंदरि तमामु वॾी कमी ॾेखारी। अल्लाह ताला चाहींदो, अल्लाह ताला इन तमामु जेको आहे शयुनि खे माफ़ु करे छॾींदो। यादि रहे त हिकिड़ी शइ माफ़ु न थींदी, हिकिड़ी शइ बाद में बि माफ़ु थींदी, तौबा सां बि माफ़ु न थींदी, उहा कहिड़ी आहे, हुकूकुल इबाद माफ़ु न थींदो। मथां चओ त अल्लाह ताला बसि हिकिड़ो क़ुरान हकीम जे अंदरि आयत फरमाए छॾी, इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, तमामु गुनाह माफ़ु थींदा। इन तमामु गुनाह में अल्लाह ताला उहे गुनाह माफ़ु कंदो जेके हुकूकुल्लाह सां तालुक़ु रखनि पिया, बाक़ी हुकूकुल इबाद सां तालुक़ु रखनि पिया उहे तव्हांखे अदायगी करणी पवंदी। हुकूकुल इबाद में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं, तव्हां माण्हू जो माल खाधो आहे, तव्हां माण्हू जा पैसा खाधा आहिनि, तव्हां माण्हुनि खे डाको आयो आहे, तव्हां माण्हुनि सां 2 नंबरी कई आहे, तव्हां माण्हुनि जो क़त्लु कयो आहे, इहे शयूं वञी करे उन बंदनि खां माफ़ी वठणी पवंदी, या उहे रक़म इस्तेमालु करणी पवंदी उन्हनि जे मथां, उन्हनि खे उन्हनि जो हक़ु ॾियणो पवंदो, पोइ अल्लाह ताला इहे शयूं जेको माफ़ु कंदो।
इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमिया इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। अल्लाह ताला फरमाए मां जेको आहे महिरबानी बि आहियां, अहिड़ी तरह मां गुनाहनि खे माफ़ु कंदड़ बि आहियां। अचो जेको आहे मुंहिंजे रस्ते जी तरफ़। अहादीस जे अंदरि तमामु वॾियूं वॾियूं रिवायतूं आयूं जो अल्लाह ताला तमामु वॾे फासिक ऐं फाजिर बंदनि खे माफ़ु करे छॾियो। रिवायत हिकिड़ी बनी इसराइल जो हिकिड़ो वाक़ियो आहे। तमामु वॾी हिकिड़ी औरत, बदकार हिकिड़ी औरत हुई, ज़िना कराईंदड़ हिकिड़ी औरत हुई, उनजो पेशो ई को इहो ई हुयो। अहिड़ी तरह जॾहिं अल्लाह जी रहमत खे जोश ईंदो आहे त अल्लाह ताला पोइ ज़िंदगीअ तमामु गुनाह माफ़ु करे अल्लाह ताला जन्नत जो मामिलो करे छॾींदो आहे। उन औरत छा कयो, उन औरत अल्लाह जी मख़लूक़ जे मथां रहम कयो। बनी इसराइल जी हिकिड़ी औरत सिर्फ़ु उन छा कयो, हिकु कुते जे मथां जेको उन रहम कयो। बनी इसराइल जी हिकिड़ी औरत कुते जे मथां रहम कयो, पाणी जेको खूह कढी करे उनखे पीआरियईं, अल्लाह ताला बख़्शिश जो मामिलो करे छॾियो। अहिड़ी तरह मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जे अंदरि हिकु शख़्स हुयो, उहो तमामु वॾो फासिक ऐं फाजिर हुयो। इंतिहाई हुनजा गुनाह जेको आहे ज़्यादा हुया। हुनजा गुनाह एतिरा मशहूरु थी विया पंहिंजे इलाइक़े जे अंदरि, उनजा गुनाह एतिरा पंहिंजा इलाइक़े जे अंदरि मशहूरु थी विया जो माण्हू उन खां बिल्कुलु बेज़ार थी करे उनखे पंहिंजे शहर खां कढी छॾियऊं। वञी करे हिकिड़े वीरान जॻह ते उनखे छॾे ॾिनऊं। काफ़ी टाइम जेको आहे गुज़रंदो रहियो, हली करे उनजी हालति अची करे मौत जे मथां बीठी उन बंदे जी। ॾिसो अल्लाह जी जॾहिं रहमत खे जोश ईंदो आहे न, पोइ अल्लाह ताला मामिलो इहो अता फ़रमाईंदो आहे त उन बंदि चारनि तरफ़ ॾिठो, यानी ओलह जी तरफ़, ओभर जी तरफ़, ॾखिण जी तरफ़, उत्तर जी तरफ़, चारनि तरफ़ खां ॾिठईं त किथे को इंसानु बिल्कुलु नज़र नथो अचे। पोइ हिन जेको आहे पंहिंजी नज़र आसमान जी तरफ़ कई, या अल्लाह तमामु इंसान मूंखे छॾे विया हिन टाइम, ऐं तमामु इंसान चयो त तूं जेको आहे बिल्कुलु बुरो आहे, ऐं हक़ीक़त में मां बुरो आहियां। तमामु इंसान मां सां तालुक़ ई कढे छॾियो आहे, पर या अल्लाह मुंहिंजी तुंहिंजे तरफ़ नज़र आई, या अल्लाह मुंहिंजे गुनाहनि खे जेको आहे माफ़ु कर, मां तुंहिंजी तरफ़ अचां थो, मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ु कर। त अहिड़ी तरह उन ज़माने जे अंदरि मूसा अलैहिस्सलाम नबी हुयो, अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जे मथां वही कई, उन बंदे जो रूह परवास थी वियो। मूसा अलैहिस्सलाम जे मथां अल्लाह ताला वही कई, अल्लाह ताला वही जे अंदरि इहो फ़रमायो त ए मूसा, जंगल जे अंदरि मुंहिंजो हिकु दोस्त मरी वियो आहे, जंगल जे अंदरि मुंहिंजो हिकु दोस्त मरी वियो आहे, वञी करे पंहिंजे क़ौम जे अंदरि ऐलान कर त जेको बि उन जनाज़े जे अंदरि एंट्री कंदो, शामिलु थींदो, अल्लाह ताला उनजा गुनाह माफ़ु कंदो। ऐं वञी करे उनजो तूं जनाज़ो पढ़ा, हे मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने जे अंदरि। ऐं क़ौम जीअं जो वई, मूसा अलैहिस्सलाम पैगाम ॾिनो, क़ौम जीअं जो वई, ॾिठो सही उहो ई फासिक फाजिर आहे, जंहिंखां बेज़ार थी करे उनखे शहर खां कढी छॾियोसीं। हे उहो ई फासिक ऐं फाजिर जेको आहे बंदो आहे। अल्लाह जी रहमत जॾहिं ईंदी आहे, अल्लाह जी रहमत जो जॾहिं ग़लबो थींदो आहे त अल्लाह ताला अहिड़ा मामला था फ़रमाईंदो आहे। त अहिड़ी तरह बंदो गुनाह करे, इन खां बाद में गुनाह खां बाद में तौबा जेको लाज़मी आहे। हाणे तौबा असां छा खे सम्झो आहे, अॼोकी ॾींहं जे अंदरि इस्तग़फ़ार, सुभाणे वरी उहो गुनाह, त हे तौबा न आहे। कंहिं बि गुनाह खां अगरि तौबा करणी पए थी त असां तौबा खे छा खे सम्झो आहे, अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह, हिकिड़े ॾींहं जे अंदरि, सुभाणे वरी उहो ई गुनाह, त हे तौबा न आहे। तौबा जी हक़ीक़ी माना छा आहे? हक़ीक़ी तौबा जी माना इहा ई आहे त उन गुनाह जे तरफ़ क़रीब असबाब खे बि इस्तेमालु न कयो, गुनाहनि जे असबाब खे बि इस्तेमालु न कयो। मसलन तौरु ॾिसो था, जेकॾहिं अगरि कोई बि नौजवान शराब जो आदी थिए थो त उहो शराब कहिड़े तरीक़े सां पीए थो, दोस्ती ख़राबु आहे त उन दोस्ती सां तालुक़ ई करे छॾियो, छॾे करे अगरि जेकर अहिड़ी दोस्ती सां तव्हां मेलजोल कंदो, सुभाणे वरी जेको बंदो शराब पीअंदो। त कंहिं बि नौजवान जो उन टाइम ताईं जेको तौबा क़बूल न थींदी जंहिं टाइम इहो पकी दिलि सां पको अज़म न करे, या अला ॿीहर हे मां गुनाह कंदुमि ई न, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते दिलि जे अंदरि हिकिड़ो शर्म थिए, यार हे मां गुनाह कीअं कयो आहे, एॾो सारो मां बुरो फेल मां हिन वटि कयो कीअं आहे, दिलि जे अंदरि हया जेको आहे पैदा थिए। अमूमन ॾिसो रिवायत जे अंदरि, हदीस जे अंदरि आयो, जेकॾहिं अगरि मोमिन खां गुनाह सादिर थींदो आहे, मोमिन खां गुनाह सादिर थींदो आहे न, त मोमिन खे महसूसु ईअं थींदो आहे त मुंहिंजे मथां को पहाड़ किरी पियो आहे,
उहो पंहिंजे मथां नॉर्मल गुनाह खे ई वॾो सॼे ॾींहं में जेको बोझ सम्झंदो आहे। इहा हिकिड़ी क्वालिटी आहे, ईमान जी हिकिड़ी क्वालिटी आहे। हे मोमिन जी निशानी हूंदी आहे त गुनाह थी वञे, इन खां बाद में सॼो ॾींहुं पेशेमान थींदो, यार हे मूंखां गुनाह कीअं थियो आहे। सॼो ॾींहुं जेको आहे परेशानी में, टेंशन में गुज़ारींदो। हे मोमिन जी निशानी आहे। अहिड़ी तरह फासिक ऐं फाजिर जी निशानी चए, उहो गुनाह करे उहो कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न थींदो। छा थियो? शराब पीतो छा थियो? बिल फर्ज़ ज़िना थी वई छा थियो? कुझु बि न थियो। उनखे यानी भाईंदो ई न, गुनाह खे गुनाह भाईंदो ई न। यादि रहे थी, वॾो ख़तरनाक अमल आहे। अगरि कंहिंजे नौजवान जे जिस्म जे अंदरि गुनाह जो फॉल्ट पियल आहे, असां में वॾे में वॾो माशरे में इंतिहाई ज़्यादा फॉल्ट ॿुधायूं कहिड़ो आहे? उहो फॉल्ट इहो गुनाह खे गुनाह तस्लीम न कंदो आहे कोई। हिकु नॉर्मल ॻाल्हि न आहे, हे वरी ख़तरनाक ॻाल्हि आहे। गुनाह खे गुनाह कोई बि अगरि नौजवान तस्लीम न कंदो न, त इहो ईमान खे डैमेज वरो पहुचंदो, ईमान जो ख़तरो आहे। ईमान ज़ाया थियण जी वॾे में वॾी इहा निशानी आहे त बंदो गुनाह खे गुनाह तस्लीम न करे। बिल फ़र्ज़ कोई बि फॉल्ट जेकॾहिं ज़िंदगी जे अंदरि आहे, कोई बि गुनाह आहे, त ईअं चए बंदो त यार हे कमु जेको आहे, हे कमु बुछड़ो आहे, हे इंतिहाई गलीज़ कमु आहे। अलाह ताला इन कम खां मुंहिंजी जान छॾाई। यादि रहे त अलाह ताला उनखे कंहिं न कंहिं मोड़ ते फिराए करे अलाह ताला इनखे तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो। केरु बंदो जेको गुनाह खे गुनाह सम्झे थो, ऐं जेको गुनाह खे बिल्कुलु चए थो छाजो गुनाह आहे, हे मौलवी सिर्फ़ु डिॼाणे पिया आहिनि, हे रुॻो चवंदा हराम आहे, हराम आहे, हे कमु हराम आहे, कोई हराम न आहे। यादि रहे त इन कोल जे अंदरि ईमान जी वञण जी वॾी जेको आहे निशानी आहे। ईमान वञण जा तमामु वॾा चांस आहिनि, जो बंदो गुनाह खे गुनाह तस्लीम न करे। तव्हांजे बार दोस्तो, अल्लाह ताला हर हिकु गुनाह जी माफ़ी रखी आहे। अल्लाह ताला हर हिकु गुनाह जी माफ़ी रखी आहे, पर बंदो जेको तौबा इस्तग़फ़ार करे। ॾिसो, बंदे खे मौत अचे ईमान जी हालत में, हे वॾी ख़ुशनसीबी आहे। बाज़ औक़ात इहो हूंदो आहे मौत जेको आहे ख़ात्मे ईमान ते न थींदो आहे। हिकु बंदा स्टार्टिंग में तमामु वॾा नेक मुतक़ी, तमामु वॾा परहेज़गार हली करे रिज़ल्ट इहो निकिरंदो आहे त मौत जेको आहे उहो ईमान जे मथां न थींदो आहे। ईमान जे मथां मौत न थियो, तव्हांजी पूरी ज़िंदगी तबाह, तव्हांजी पूरी ज़िंदगी तबाह जेकॾहिं ईमान जे मथां मौत न थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, आख़िरी हिकिड़ो ऐसा ज़मानो थो मां ॾिसां, ऐसा आख़िरी हिकिड़ो ज़मानो थो मां ॾिसां, जंहिंमें सुबुह सां बंदा मुस्लमान अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शाम जो काफ़र था थी वञनि। अल्लाह जे नबी फरमायो शाम जो मुस्लमान सुबुह सां जीअं जो बिस्तरनि खां उथंदा, अल्लाह जे नबी फरमायो काफ़र था थी वञनि। साहिबनि रीज़न पुछा कया हिननि जा, या रसूल कहिड़े कम जे करे भला बंदनि सां अहिड़ो मामिलो जो सुबुह सां मुस्लमान शाम जो काफ़र ऐं शाम जो मुस्लमान सुबुह सां काफ़र? त अल्लाह जे नबी फरमायो इहे मुस्लमान दुनिया जे करे इस्लाम खे खपाईंदा, दुनिया जे करे इस्लाम खे खपाईंदा। दुनिया जी वैल्यू इन्हनि जे दिलि जे अंदरि, इस्लाम जी कंहिं क़िस्म जी काई बि वैल्यू न। ये ज़ाहिरी तौर में जेको मुस्लमान हूंदा, पर अंदरि जे एतबार सां अल्लाह जे नबी फरमायो इहे मुस्लमान न हूंदा। त ईमान ज़ाया थियण जा तमामु वॾा ख़तरा आहिनि। त बंदो हर हिकु टाइम इस्तग़फ़ार ऐं तौबा करे। असां मायूस थी वेंदा आहियूं न, यार अल्लाह ताला मुंहिंजी न ॿुधंदो, मां इंतिहाई वॾो गुनाहगार आहियां, मुंहिंजी अल्लाह ताला कॾहिं ॿुधंदो। हाणे एॾा सारा गुनाह, हाणे तौबा बि नथो कयां, बसि एॾा सारा ज़्यादा गुनाह आहिनि, हाणे तौबा छा जी, हाणे तौबा न कंदुमि, बसि हाणे जेकी ज़िंदगी गुज़री ॾिठो वेंदो, बसि त हे ख़तरनाक अमल आहे, कुझु ॾिठो न वेंदो अॻिते। त हिते जेको ज़बान इस्तेमालु थींदी न, अॻिते ॾिठो वेंदो, यकीन करे का हिकिड़ी शइ में ॾिसी न सघंदो अॻिते। केतिरा बि गुनाह थी विया आहिनि त अल्लाह ताला तौबा इस्तग़फ़ार जो टाइम रखियो आहे हिते। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां पुछा कयो, मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां पुछा कयो, अल्लाह जंहिं तोखे नेक बंदो बि जेको आहे पुकारे, अहिड़ी तरह गुनाहगार बि तोखे पुकारे, त या अल्लाह पहिरियों जेको दुआ कंहिंजी क़बूल थो करे? हिकु बंदो नेक तोखे सॾे ऐं ॿिए नंबर ते हिकु गुनाहगार बंदो बि सॾे, त फौरी तौरु कंहिंखे जवाबु थो ॾे?
त अल्लाह ताला छा फरमायो? अल्लाह ताला फरमायो गुनाहगार खे पहिरियों जवाबु ॾींदो आहियां, गुनाहगार खे त पहिरियों जवाबु ॾींदो आहियां। हाणे असां छा चवंदा आहियूं? असां चवंदा यार मां अल्लाह ताला मुंहिंजी ॿुधंदो ई न, मां मायूस थी वेंदुमि कई त अल्लाह मुंहिंजी न ॿुधंदो। त अल्लाह ताला छा फरमायो? गुनाहगार खे पहिरियों जवाबु ॾींदो आहियां। त मूसा अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह इहो कीअं भला? त अल्लाह ताला फरमायो जेको नेक बंदो मूंखे छॾींदो आहे न त उनजे आॾो उनजो तहजुद पियो हूंदो आहे, उनजे आॾो उनजी नमाज़ पई हूंदी आहे, उनजे आॾो उनजो हज पियो हूंदो आहे, ज़कात पई हूंदी आहे, ज़िकिर पियो हूंदो आहे, त उनजी दिलि खे तस्दीक हूंदी आहे त एॾी सारी नेकी आहे अल्लाह ताला दुआ क़बूल कंदो। ऐं जॾहिं गुनाहगार को बंदो मूंखे छॾींदो आहे त उनजे आॾो का शइ बि जेको नेकी न हूंदी आहे, कंहिं क़िस्म जी काई नेकी न हूंदी आहे। ऐं ईअं ई जेको आहे तवकल करे मूंखे छॾींदो आहे त पहिरियों जेको आहे जवाबु गुनाहगार बंदे खे ॾींदो आहियां ऐं पोइ जेको आहे नेक बंदे खे ॾींदो आहियां। त मां पहिरियों दोस्तो रुजू करे वठूं। अल्लाह ताला टाइम जेको न उहो बिल्कुलु थोरो टाइम ॾिनो आहे, इहो अनकरीब जेको टाइम ख़लास तव्हां ऐं असांखां थी वेंदो, अनकरीब इहो टाइम वेंदो, इन खां बाद में टाइम दोबारा न मिलंदो। इंतिहाई जेको आहे उहो कलील ज़िंदगी आहे, थोरी हिकु ज़िंदगी आहे। हे ज़िंदगीअ जा चांस जेको आहे रोज़ानो न मिलंदा आहिनि, हे बार बार जेको आहे न मिलंदा आहिनि। अहिड़ी तरह कोई गुनाहगार बंदो जेकॾहिं अगरि तौबा इस्तग़फ़ार कंदो आहे त बाज़ रिवायत में आयो त अल्लाह ताला अर्श खे सिंगारे छॾींदो आहे, अल्लाह ताला पूरे अर्श खे रोशन करे छॾींदो आहे। ऐं हिकु ऐलान थींदो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो आहे अॼु मुंहिंजे हिकु बंदे मांसां सुलह करे छॾी आहे। हे रिवायतुनि जे अंदरि आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कोई बंदो अगरि अल्लाह जी तरफ़ हिकिड़ो क़दम खणे थो त अहिड़ी तरह अल्लाह ताला जी रहमत उनजे तरफ़ ज़्यादा जेको माइल थिए थी। अगरि जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ हलंदो अचे थो त अहिड़ी तरह अल्लाह जी ज़ात न, अल्लाह जी रहमत उनजे तरफ़ दौड़ लॻाईंदी आहे। अल्लाह जी रहमत दौड़ लॻाईंदी, छाजे करे इहे सभु मामला अचनि था पेश? भला आदि जे अंदरि छाजे करे इहे मामला सभु पेश अचनि था? इहे इन करे त तव्हां इंसाननि खे अल्लाह पैदा कयो आहे ऐं अल्लाह मोहबत थो करे पंहिंजे बंदनि सां। अल्लाह जे नबी ज़माने में माल गनीमत आयो, साहबा जंग खे हिकिड़ी फतह करे जीअं जो मोटी आया त पोइ माल गनीमत आयो। पोइ उन माल गनीमत जे अंदरि हिकिड़ी औरत बि आई, उहो औरत इंतिहाई परेशान हुई, इंतिहाई ज़्यादा परेशान हुई। इन खां बाद में चंद जीअं जो मिंट गुज़रिया, उहो काफ़िले खे पूरे खे ॾिसे पई, हेॾो हेॾो छकणे पई। इन खां बाद में साहिबनि ॾिठो त इन खां बाद में हिकु नंढो जेको ॿारु आयो, उनखे औरत पकिड़े करे ॾाढो जेको भाकुर पाइण ऐं चुमी ॾियणु शुरू थी वई। त साहबा जी तरफ़ अल्लाह जे नबी साहबा जी तरफ़ जेको फोकस करायो, हे साहबा हिन औरत खे ॾिसो, हिन औरत खे ॾिसो के थी आई आहे। इन खां बाद में पंहिंजो बिल्कुलु टेंशन न अथसि, हाणे मुंहिंजो छा थींदो? पंहिंजी औलाद जी जेको फ़िकिर आहे, केतिरी औलाद सां मोहबत थी करे। औलाद जिन जो भाकुर पाइण खां शुरू थी वई, अहिड़ी तरह चुमी ॾियण खां शुरू थी वई। अल्लाह जे नबी फरमायो इन तरह थोरो फोकस कयो। इन औरत खां इन माउ खां अल्लाह पंहिंजे बंदे सां 70 हिसा ज़्यादा मोहबत थो करे। 70 माउनि खां जेको ज़्यादा मोहबत थो करे। त अहिड़ी तरह 70 माउ खां अल्लाह ताला ज़्यादा जो मोहबत करे थो त हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त पोइ इहे बंदा जहन्नम में छो वेंदा? हे बंदा जहन्नम में छो वेंदा? त जहन्नम में अल्लाह न पियो मोकिले, जहन्नम में अल्लाह ताला न पियो मोकिले, असां पाण जेको जहन्नम जी तरफ़ दौड़ पिया लॻायूं।